अस्सलामुअलैकुम नादरीन। सचवा समाचार इरशाद रांझाणी के एहतजाज ते भरपूर नमूने से पंहिंजी रिपोर्टिंग कई। उन सिलसिले में 100 कलाकनि जो सिंध हुकूमत के वक्त थो ॾियां आई जी पुलिस के 100 कलाकनि में जेकॾहिं इरशाद रांझाणी जा कातिल गिरफ़्तार न कया विया। सचवा के मरकज़ी अॻवान तालिब चांडियो ऐं गुलाम अकबर सारंग चांडियो क़ौमी अवामी तहरीक के एहतजाज में सॼी सिंध में भरपूर शिरकत के यकीनी बढ़ाइण जे लाइ ॿिए तरफ़ जीअं ई पुलिस रहीम शाह के गिरफ़्तार करण लाइ सदस्य डेरे ते पहुती त रहवासियुनि सख़्त एहतजाज कयो। नादरीन, जीअं त सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वई। रहीम शाह जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सख़्त खां सख़्त एहतजाज कयो। सचवा SUP ऐं ॿियनि तंज़ीमुनि सिटीज़न्स फोरम राधण क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿिया सिंध जे नंढियुनि वॾियुनि पार्टियुनि सख़्त खां सख़्त एहतजाज कयो।